अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसन व अन्नकुम इलैना ला فتعالى الله الملك الحق لا إله إلا هو لا बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसन व अन्नकुम इलैना ला فتعالى الله الملك الحق لا إله إلا هو رب العرش الكريم. ومن إنه لا يفلح الكافرون. وقل رب اغفر وارحم وأنت خير الراحمين. صدق الله العلي العظيم. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमामु बहितरीन जॾहिं असां अल्लाह जे नाले खां शुरूआति कंदा आहियूं, जेको रब्बुल आलमीन आहे, ॿिन्हिनि जहान जो मालिक आहे। ऐं असां जे करे साह खणी रहिया आहियूं त उन्हनि जो जेको उन्हनि जा थोराईता आहियूं। ऐं अॼु जेका टी सहरी आहे उहा कईसीं। उन खां पोइ इफ़्तार जी तरफ़ असांजो वक़्तु जेको आहे उहो अॻियां हली रहियो आहे। ऐं आउं आहियां अव्हां जी मेज़बान प्रह सैदी, मूंसां गॾु मौजूदु आहिनि। आउं तव्हांजो मेज़बान इरशाद जागीणी तव्हांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां। रमज़ान मुबारक जे भलारे महीने में कारी रमज़ान महरवीअ जे तिलावत कलाम पाक सां प्रोग्राम जो आगाज़ कयोसीं। पहिरियों जीअं चयो त टियों रोज़ो ख़ैरनि सां अॼु आहे, टियों रोज़ो तव्हां असांखे नसीबु थियो आहे। ऐं आउं
इहो ई चाहियां थो त तव्हां सुकून में हुजो, सुकून में हूंदो बि सही। हिकिड़े बेसुकून माण्हूअ हिकिड़े बुज़ुर्ग खां वञी पुछा कई त तव्हां सुकून वारी ज़िंदगी कीअं घारींदा आहियो, कीअं तव्हां मुतमिन हूंदा आहियो, कीअं तव्हां पुरकैफ़ हूंदा आहियो, इन जो राज़ छा आहे? त उन बुज़ुर्ग फरमायो त इन जो राज़ हिकिड़ो ई आहे, मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो रब करीम आहे, मुंहिंजो रब राज़िक आहे, उहो रहीम आहे, उहो अता कंदो, उहो ॾींदो, मां इन जे करे सुकून में गुज़ारींदो आहियां। तव्हां असांखे बि ख़बर आहे त उहो पाण बेसुकूनी वारी ज़िंदगी छो था गुज़ारियूं। शेख सादगी रहमतुल्लाह अलैहि वटि हिकिड़ो हमराह वियो, उन शेख साहिब खां पुछा कई त तव्हांजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे? शेख साहिब फरमायो त रब जो रिज़्क़ खाईंदे खाईंदे मुंहिंजा ॾंद भॼी पिया आहिनि, पर पोइ बि रब जी नाशुक्री नाहे छॾी। सो जेका नाशुक्री आहे न, इन खां थोरो जेकॾहिं पाण पासीरो थींदासीं, जेकॾहिं इनखे थोरो पंहिंजी ज़िंदगीअ मां हटाए छॾींदासीं त पाण सुकून वारी कैफ़ वारी ज़िंदगी गुज़ारींदासीं। पाण सोचींदा आहियूं त असां वटि हीअ बि हुजे, असां वटि हू बि हुजे, असां वटि जीअं ॿियनि खे ॾिसी करे चऊं था त दस्तरख़्वान ईअं भरियलु पियो हुजे, भरियलु हुजे सुठी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं भरियलु न बि आहे, अलाह पाक जेको तव्हांखे अता कयो आहे, जेको तव्हांखे ॾिनो आहे, इन ते शुकुरु कयो, रब तव्हांखे अञा वधीक ॾींदो, गंज ॾींदो। ऐं जिन जो दस्तरख़्वान भरियलु आहे पियो, उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त भरियलु दस्तरख़्वान में खोड़ सारो सामान बची पवंदो आहे ऐं उहो ज़ाया थी वेंदो आहे। महिरबानी करे जेको सम्झो था खाई सघंदो, उन खां अलावा जेकॾहिं ॿी का शइ, का अहिड़ी शइ जेका कंहिंखे ॾियणु चाहियो था त उहा ॾेई छॾींदा कयो, पाड़े वारनि खे, मिसकीननि खे, मोहताजनि खे। तव्हांजी वॾी अलॻि सां कढी रखिजे। ऐं तव्हांजी ॻाल्हि में आउं एडिशन कयां त तव्हां जेका ॻाल्हि कई तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि कई। ऐं इंसान जो जेको सुकून आहे उहो अक्सर पुछियो वेंदो आहे त तव्हांखे हिते मज़ो थो अचे, होॾां मज़ो थो अचे, पर मज़ो जेको हूंदो आहे, सुकून जेको हूंदो आहे, उहो इंसान जे अंदरि में हूंदो आहे। तव्हां सिर्फ़ु ॿियनि सां भलाई कयो, तव्हांखे ख़ुदि खे सुकून मिलणु शुरू थी वेंदो। उन ॾींहुं तव्हां अहसासु कंदा त हा सच में कुझु अहिड़ो आहे या का अहिड़ी ताक़त आहे जंहिंजी वजह सां असांखे सुकून मिली रहियो आहे। ऐं तव्हां जेका ॻाल्हि कई त असांजा जेके दस्तरख़्वान भरियल हूंदा आहिनि, असांखे शेयर करणु खपे। चवंदा आहिनि शेयरिंग इज़ केयरिंग। ऐं मूंखे हिते शींहं जी इहा ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत लॻंदी आहे, जॾहिं शींहं जो पेट भरियल हूंदो आहे त उहो कॾहिं शिकार नाहे कंदो। त असां इंसाननि खे बि इहो घुरिजे, जॾहिं असांजो पेट भरिजी वियो आहे, असांखे जेके इफ़्तार कयूं या सहरी कयूं त असांखे कुझु सामान जेको आहे ॿाहिरि रखणु खपे, अलॻि रखणु खपे, ताकी असां पंहिंजे पाड़े वारनि खे, पंहिंजे रिश्तेदारनि खे, जंहिंखे असांखे महसूसु थिए थो ज़रूरत आहे, उन्हनि खे ॾियणु खपे। इन ॻाल्हि तां मूंखे हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अञा जेको बयानु कयो आहे, जंहिंमें हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त सहरी तव्हां कंदा कयो, खाईंदा कयो, छो सहरी सां अव्हांजी रिज़क़ में बरकत अचे थी ऐं अव्हांजे खाइण में बि बरकत थिए थी। सही सही, बिल्कुलु। कचहरी बि कंदासीं, कम जूं ॻाल्हियूं, कुझु अक़वाले ज़री ऐं कुझु ख़ासि किस्सा तव्हां ताईं असां पहुचाईंदा रहंदासीं। पर इन खां पहिरियां हिन प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में जिन किरदारु अदा कयो आहे, जिन सहकार कयो आहे, उन्हनि जा असीं थोरा मञींदासीं। वॾी महिरबानी करशी जामेश्री ठाहिण वारनि जी, जिन असां सां ताउन फरमायो आहे। ऐं करशी जामेश्री जॾहिं इफ़्तार असां कंदा आहियूं त उन वक़्तु दस्तरख़्वान बि उनजो ई सजंदो आहे। करशी जामेश्री जो शरबत मूंखे वणंदो आहे, सभिनी खे वणंदो आहे, तव्हांखे वणंदो आहे। 100 हिकिड़ो असांखे भरवसो आहे करशी जामेश्री में, त उन में का बि मिलावट थियल न आहे, पाणी जो हिकु फुड़ो मिलियल न आहे। इहो ई सबबु आहे त कई एवार्ड करशी जामेश्री माणे चुको आहे, नेशनली इंटरनेशनली सर्टिफिकेट उनखे मिली चुका आहिनि। इन खां सवाइ तव्हांखे ॿुधायूं त करशी जेका बॉटल तव्हां घर वठी वेंदा आहियो त उहा 265 टेस्ट जे मरहले मां गुज़रंदी आहे, क्वालिटी टेस्ट थींदी आहे, उनजी चेकिंग थींदी आहे उनजी, उन खां पोइ हू तव्हां ताईं पहुचे थी। इन खां सवाइ शुगर फ्री जामेश्री 276 भेरा इन जी टेस्ट जे मरहले मां गुज़री करे पोइ तव्हांजे हथनि ताईं पहुचे थी। इहा केॾी न वॾी ॻाल्हि आहे। उन 276 भेरा यकीन कंदा आहिनि त अञा का शइ खुटल त न आहे, अञा किथे मयार जी कमी त न आहे। 276 भेरा हिकिड़ो वॾो अंग आहे मुंहिंजे ख़्याल में। बिल्कुलु प्योर, उनमें पाणी जो हिकिड़ो कतरो बि न आहे पयल हूंदो। ऐं ॿिनि फ्लेवर्स में अची वई आहे, ग्रीन में, उन खां अलावा रेड में। ऐं उन खां अलावा इहो बि अव्हां सभिनी खे ॿुधाईंदी आहियां, जेके असांजा हाज़रीन आहिनि, नाज़रीन आहिनि, ॿुधी रहिया आहिनि, त हीअ जेका आहे उहो संदल, गुलाब, उशना ऐं ख़सख़स सां ठहियल आहे। ऐं इहे जेके 4 मशरूब आहिनि, इन्हनि में हिकिड़ी कूलिंग क्वालिटी हूंदी आहे। ऐं स्पेशली जेकॾहिं गर्मियुनि जा रोज़ा आहिनि, असां जीअं हींअर बि गर्मियुनि जा ई रोज़ा हली रहिया आहिनि, असां गर्मियुनि में रोज़ा रखी रहिया आहियूं। को बि शहर हुजे, सिंध जो, पाकिस्तान जो, दुनिया जो को बि शहर हुजे, उनमें गर्मी आहे हींअर, त उनमें असां जेकॾहिं करशी जामेश्री जो इस्तेमालु करियूं था त असांजी रूह खे ठंडक मिले थी, असां ॾाढो इंजॉय करियूं था, रिफ्रेशिंग फील करियूं था। हिन जो स्लोगन बि इहो आहे, लाइट लाइट फ्रेशिंग जामेश्री जामेश्री। त असां जेकॾहिं उनखे यूज़ करियूं था त उहो ॾाढो मज़े वारो थी वञे, त असांजो सहर बि इफ़्तार बि। बिल्कुलु। ऐं इन खां सवाइ जिन ताउन फरमायो, उनजो नालो, उनजो नाम आउं खणी तव्हांखे ॿुधायां त बिर्ज पावर बैटरीज़ वारनि जी वॾी महिरबानी, जिन असां सां ताउन फरमायो आहे। ऐं लज़त ने थामा सेहत का हाथ, मलका मसाला वारनि जी वॾी महिरबानी, उन्हनि बि असां सां ताउन कयो। NX हर घर की ज़रूरत ऐं अख़ुवत
किसी आस को टूटने ना दें, इन जो इहो चवणु आहे। GFS बिल्डर्स डेवलपर्स उन्हनि जी वॾी महिरबानी, ताउन फरमायो आहे हुननि। ऐं फॉर्मी परफ्यूम बॉडी स्प्रे उन्हनि जा बि लख थोरा। अल ख़िदमत फाउंडेशन वारनि जी वॾी महिरबानी, उन्हनि जो स्लोगन आहे त कोई ताबीर अधूरी ना रहे। इन खां सवाइ शारजा कुकिंग ऑयल जिन जो बहितरीनु स्लोगन आहे, नंढा ॿार बि चवंदा आहिनि ऐं ॾाढे दिलचस्पी सां चवंदा आहिनि त दिलि चाहे और क्या शारजा। टेंग वारनि जी वॾी महिरबानी, टेंग मूंखे पसंदि आहे, पिर खे पसंदि आहे। सो टेंग वारनि जो चवणु आहे त बनाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं शौकत ख़ानम वारनि जी वॾी महिरबानी, उनकी सिर्फ़ एक ही दुआ है जीता रहे मेरा भाई। ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स वारनि जी वॾी महिरबानी ऐं 7 हर्बल नेचुरल स्किन केयर वारनि जी वॾी महिरबानी ऐं समरस वारनि जी वॾी महिरबानी, जेकी चवनि था त हिकु बॉटल 35 गिलास शरबत जा ठाहींदी आहे। ऐं आराम का है नाम डायमंड सुप्रीम फोम नंबर 1 क्वालिटी फोम, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी। SIUT अपना है, इहो जो स्लोगन आहे। फातिमा फर्टिलाइज़र वारनि जी वॾी महिरबानी। सरसब्ज़ FF ज़मीन की जान फसल की जान। इरशाद लिस्ट अञा बाकी है बिल्कुल। इन के अलावा कृषि जामे शीरी सब पीते हैं। सबरोज़ो द चिकन एक्सपर्ट स्पेशलिस्ट, तलो अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक। नेस्ले एवरीडे तुम में है कुछ खास। पाकोला फ्लेवर्स वेरी हेल्दी वेरी यमी। सूफ़ी दस्तरख़्वां सूफ़ी एतमाद के लिए। नेस्ले मिल्क पेक क्रीम हर दिन खुशी से। क्वीज़ सिर्फ क्वीज़ ही पिलाया करो। वाइटल टी वाइटल पियो ज़िंदगी जियो। वाह वाह। इन सभिनी जी महिरबानी जे रमज़ान जी इफ़्तार जी ट्रांसमिशन में ताउन कयो। बिल्कुलु मरहबा वारनि जी वॾी महिरबानी आहे, जेकी चवनि था त हर लम्हा हर बार मरहबा गुल बहार ऐं फलो फूलो और जीते रहो, इहो हुनजो चवणु आहे। ऐं ख़ासि तौर ते ॾाढो सुठो मरहबा वारनि जो इहो फ्लेवर आहे, तव्हां ते पहुचायोसीं। ऐं हाणे वरी पाण किचन में रंधिणे में निगाह विझूं फिर त उते असांजो शेफ फैसल रोज़ मुंहिंजी फेवरेट शइ ठही रही आहे बिल्कुलु। ऐं माशाल्लाह मिल्क रोज़ ऐं अॼु फैसल चए त मां मिल्क रोज़ नथो ठाहियां त वॾो मज़ो अची वेंदो। ईअं न तव्हां ठाहींदा, मूं खीर ॾिसी वरितो आहे, मूं खीर ॾिसी वरितो आहे। सही सही। करशे जामी शीरी में मिल्क रोज़ ठाहियूं पिया, छाकाणि त सहरी में ख़ासि कर खीर पीअणु खपे ऐं थधो करे पियो। हुनमें करशी जामे शीरी जो जेके ॿार नथा पीअनि खीर, उन्हनि खे बि करशे जामे शीरी विझी 2 चमचा ॾियो त शौक़ सां पीअंदा। सही फ्लेवर चेंज करे जी ॿार बि इंट्रस्ट वठनि, सुठो बि लॻंदो आहे। हुन में बि तव्हां करे सघो। ओके, इलायची में बि। सही। वाह वाह। त पोइ हाणे माना ठाहिण जो मरहलो स्टार्ट वठो था। हा बिल्कुलु। हींअर मां दही फुल्कियूं ठाहियां पियो, हुन खां पोइ असां ड्रिंक ठाहींदासीं। वाह वाह। दही फुल्को, दही फुल्की। वाह वाह। इहा ज़बरदस्त इहा माना खाइण पीअण जूं शयूं माना असां माना फैसल लाइ दुआ सलाम चङी हुजे नी। बिल्कुलु बिल्कुलु। उन्हनि सां चङी हूंदी त असांखे टेस्ट वारी शयूं मिलंदियूं। बिल्कुलु। ऐं अचणु सटी जॾहिं बि स्टूडियो में पुछंदा पहिरियों फैसल लाइ मिलंदा, भाऊ छा हाल आहे? मां चवंदा मतां ईअं सम्झे, पर दिलि में इहा ई ॻाल्हि रही मुंहिंजे। त आख़िर में जॾहिं इफ़्तार कंदासीं त यकीनन इन्हनि सां ई असांजो वास्तो पवंदो। सो नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माणींदासीं। असां सां नात ख़्वान मौजूदु आहिनि, उनजो तारुफ़ करायो त पोइ कंहिंखां वरी ॿुधी पुठूं था। बिल्कुलु बिल्कुलु। असां वटि ज़ाकिर हुसैन कादरी साहब मौजूदु आहिनि, हाफ़िज़ सफ़दार हुसैन मौजूदु आहिनि ऐं महमूद अली अंसारी साहब मौजूदु आहिनि। अवां सभिनी खे असां प्रोग्राम में भलीकार चऊं था इफ़्तार ट्रांसमिशन में। ऐं गुज़ारिश कयूं था सफ़दर हुसैन इंडर साहिब, उन्हनि खां ॿुधूं छो त मदाह मुस्तफ़ा जो हिसो बि रहियो, ॾाढो ज़बरदस्त असांजो नाती आहे कॉम्पिटिशन जो हिकिड़ो प्रोग्राम नशर थी रहियो हुयो सिंध TV ते, उते असां सां गॾु हूंदो हुयो। ऐं आख़िरी जेको राउंड हुयो पाण मल्हायईं, पर हाणे नसीब जी ॻाल्हि आहे, अॼु वरी ॿुधूंसि था। जी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ मोमिन रोज़ेदार तोखे हज़ारे मुबारकूं। हाँ मोमिन रोज़ेदार तोखे हज़ारे मुबारकूं। ओ हज़ारे मुबारकूं करोड़े मुबारकूं। हज़ारे मुबारकूं करोड़े मुबारकूं। ओ मोमिन रोज़ेदार तोखे हज़ारे मुबारकूं। ओ ॾींहुं समूरो खाए न की पिए। ओ ॾींहुं समूरो पिए न की खाए। पंहिंजे धणीअ सां थो नींहुं निभाए। हबीब जा हुबदार तोखे हज़ारे मुबारकूं। ओ मोमिन रोज़े
दार तोखे हज़ारे मुबारकूं हो बख्शिश तुझे लाए सदोरा हा बख्शिश तुझे लाए सदोरा पढ़ंदा रहनि था मलक समूरा पढ़ंदा रहनि था मलक सगोरा अरशत अस्तगफार तोखे हज़ार मुबारकूं ओ मोमिन रोज़े दार तोखे हज़ार मुबारकूं हज़ार मुबारकूं करोड़ मुबारकूं मोमिन रोज़े दार तोखे हज़ार मुबारकूं है माह मलायो जन जन तन ले साईं माह मलायो जन तन ले अज़मी तूं बितरोज़ाए तन ले शहर मिलाए क्या त्यार तोखे हज़ार मुबारकूं है शहर ताज़ा कया त्यार तोखे हज़ार मुबारकूं ओ मोमिन रोज़े दार तोखे हज़ार मुबारकूं जुनातिया कलाम मोमिन रोज़ेदार तो हज़ार मुबारक असांजे तरफ़ां करोड़े मुबारक सभिनी खे मुबारकूं जेके असांखे ॾिसंदड़ आहिनि असांजा हाज़रीन नाज़रीन ऐं इन्ही मुबारकुनि सां गॾु असां ब्रेक जी तरफ़ वञूं मां ईअं चवंदुसि त ब्रेक जो टाइम बि थी वियो आहे तव्हांखे मुबारकूं बिल्कुलु ख़ैर जी मुबारक जी सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान जी सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था तव्हां असां सां गॾु आहियो तव्हांजी वॾी महिरबानी आहे हिन लम्हे असांखे मज़हबी स्कॉलर्स बि जॉइन कयो आहे उनजो तारुफ़ बि तव्हां सां कराईंदा हलूं पोइ वरी प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था सभ खां पहिरियां टीवी स्क्रीन ते जेका शख़्स तव्हांखे नज़र ईंदी पाण तमामु घणी ॼाण रखंदा आहिनि दीनी हवाले सां सो अलामा सैयद नासिर हुसैन नक़वी साहिब खे असीं भलीकार चऊं था साईं कीअं आहियो ठीकु आहियो वॾी महिरबानी तव्हांजा प्रोग्राम में आहियो ॿियो असांजो दोस्त उहो मज़हबी स्कॉलर आहे मोहम्मद ज़ुबैर मेहदी साहिब उनखे बि असीं भलीकार चऊं था सर कैसे ठीकु है आप थैंक यू सो मच आप प्रोग्राम में तशरीफ़ लाए पहिरियां किचन जे दीद विझूं भला हाणे जी बिल्कुलु बिल्कुलु असां उन्ही जे इंतज़ार में आहियूं ऐं तव्हां बि इंतज़ार में ई हूंदा ऐं असांजा जेके नाज़रीन आहिनि हाज़रीन सभु इन इंतज़ार में हूंदा त किचन में आख़िर छा ठही रहियो आहे त नज़र विझूं था किचन में छा ठही वियो आहे दही फुल्कियूं मां ठाहे छॾियूं आहिनि बिल्कुलु सिंपल ईज़ी तरीक़े सां ऐं हाणे असां ठाहींदासीं करशी जो जामे शीरी मिल्क रोस्ट ठाहियूं पिया हिकु गिलास जी मां रेसिपी ॿुधायां पियो हिकु गिलास में हिन में खंडु विझण जी ज़रूरत न आहे ऑलरेडी एॾो मिठो पंहिंजे कुदरती हरकियात सां ठहियलु आहे त ॾाढो मिठो ऐं सुठो ठहियलु आहे त हिन जी पंहिंजी ग़िज़ायत ऐं हू आहे त हिन में असां 4 खाइण जा चमचा विझंदासीं करशी जामे शीरी थधो खीर हुजे जेकॾहिं पाणी आहे त हुन में 2 चमचा पाणी आहे तॾहिं बि 4 ऐं छाकाणि त मिठो खंडु विझण जी ज़रूरत न आहे त हिन में डिज़ोल्व कंदो आइस क्यूब्स विझी छॾो या थधो करे तव्हां हिन खे सर्व करे सघो था वाह वाह ॿई शयूं तव्हां तयारु करे छॾियूं आहिनि जी बिल्कुलु दही बड़ा ठाहिया अथव ऐं करशी जामे इलायची जो बि फ्लेवर ठाहींदा कयो इलायची जो सुभाणे ठाहींदासीं हिन जी कुझु काफ़ी सारी रेसिपीज़ आहिनि त इनशाला सुभाणे खां स्टार्ट कयूं था फरमाइश थोरी वधी न वई आहे अॼु तव्हांजी फरमाइश ते मतिलबु मिल्क रोस्ट ठहियो आहे सुभाणे इलायची ठहंदी मां बि सुभाणे चवंदुमि साईं ॾिसो मां बि तव्हांखे चवंदुमि कुझु न कुझु ऑरेंज टैंग विटामिन सी खां भरपूर आहे ऐं जीअं रोज़ा रखूं पिया गर्मी में त ऑरेंज टैंग ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं ख़ासि कर फ्रूट चाट जॾहिं असां ठाहींदा आहियूं त फ्रूट चाट में 1 टेबल स्पून यानी 1 खाइण जो चमचो सिर्फ़ु हिन जो पाउडर मिलाए रखंदो थधो कंदो त हुनजो मज़ो दुबाला थी वेंदो जी जी बिल्कुलु बिल्कुलु विटामिन जी तव्हां ॿुधायो फैसल जी ॻाल्हि कीअं एड कंदसि विटामिन सी पयल हूंदो आहे जेको असांजी इम्यून सिस्टम खे बूस्टअप कंदो आहे स्पेशली रमज़ान में जेकॾहिं असां रोज़े में आहियूं मानी या जेको असां पाणी वग़ैरह नथा पियूं त असांजो इम्यून सिस्टम खे जॾहिं असां सहरी या इफ़्तारी में टैंग जो यूज़ करियूं था त असांजो इम्यून सिस्टम बि उनमें मेंटेन रहे थो बूस्टअप रहे थो ऐं उन खां अलावा टैंग में जेको आहे उहो हिकिड़ी थधाण हूंदी आहे जॾहिं असां पीअंदा आहियूं असांखे मज़ो ईंदो आहे डिफरेंट फ्लेवर्स बि हुन में आहिनि अगरि कंहिंखे हिकिड़ो फ्लेवर नथो वणे त उहो ॿियो फ्लेवर यूज़ करे सघे थो स्पेशली हिनजी हिकिड़ी
चई सघां थी क्वालिटी आहे त मैंगोज़ जेको आहे उहे असांखे नाहिनि मिलंदा माना मुंद जे ॾिन हूंदी आहे त असांखे नाहिनि मिलंदा पर असां टैंक सां उन मैंगो खे असां यूज़ करे सघूं था यूटिलाइज़ करे सघूं था असां पी सघूं था या जेके फ्रूट्स असां खाई नथा सघूं त उहे असां टैंक जी सूरत में पी सघूं था बल्कि लीमे वारो ज़ाइको बि हिन में आहे जी। पाणी लीमे वारो कारे मिर्चनि सां गॾु आहे हाँ बिल्कुलु मुख़्तलिफ़ काफ़ी flavors फ्लेवर्स आहिनि मुख़्तलिफ़ फ्लेवर जंहिंखे जेको मौसम्बी बि आहे इनमें सही सही मौसम्बी जो फ्लेवर आहे वाह ज़बरदस्त। वाह वाह ये नई ॻाल्हि ॿुधायो आहे उहो था वठूं वञी सही ॿुधायो सो लेमन जो जेको आहे ज़ाइको पाइनएप्पल जो ज़ाइको ऐं ख़ासि तौर ते मैंगो जो जीअं ज़िक्र कयो सीज़न न हुजे पोइ बि तव्हां अंब जो शरबत पीओ ठाहे करे उहो ज़ाइको वठो वास वठो मज़ो वठो छा ॻाल्हि कजे टैंक जी सो बहरहाल कचहरी न कयूं त तव्हांजी वॾी महिरबानी फैसल साहिब तव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो असांजे प्रोग्राम में तव्हांजे हुजण सां बि रौनक वधीक हूंदी आहे बिल्कुलु बिल्कुलु लख थोरा तव्हांजा सो स्कॉलर्स असां गॾु आहिनि अलामा सैयद नासिर हुसैन नक़वी साहिबु अलामा साहिबु सभ खां पहिरियों मूंखे इहो ॿुधायो त असां वटि छो त के अहिड़ा मसइला आहिनि जेकी डिस्कस करण सां आवाम खे आगाही मिले बाक़ी ॿियनि मसइलनि ते पोइ था अचूं कई माण्हू अहिड़ा आहिनि जेकी आज़ान जीअं सहरी महिल अचणु शुरू थी वेंदी आहे त पोइ के अञा ताईं सहरी कंदा रहंदा आहिनि चवंदा आहिनि आज़ान पूरी थिए पोइ खणी असां बसि कंदासीं छा आज़ान जो उन सां तालुक़ु आहे सहरीअ जी टाइमिंग सां दरअसल हक़ीक़त इहा आहे त बिस्मिल्लाह रहमान रहीम तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां सभ खां पहिरियां त मां तमामु उम्मत मुस्लमान तमामु मोमिननि मुस्लमान भाइरनि खे माह रमज़ान मुबारक जी मुबारकबाद पेश कयां थो ऐं दुआगू आहियां त अल्लाह पाक तमामु भाइरनि जा रोज़ा पंहिंजे भाइरनि जा भेनरुनि जा रोज़ा पंहिंजे पाक दरबार में क़बूल मक़बूल फरमाए दरअसल शरीयत में जेका बि आहे जेके बि असांजा मसालिक आहिनि जेके बि आहिनि सो उन्हनि में हिकिड़ो टाइम वक़्तु मुयन थियलु हूंदो आहे सही सही मतिलबु शरीयत उहा शइ आहे जंहिंमें हिकिड़ी हद मुयन हूंदी आहे उन हद खां ज़रे बराबरि बि क्रॉस नथा करे सघूं जेको हिकिड़ो अॼोके दौर जो हिकिड़ो टाइम टेबल शेड्यूल आयो आहे त हिन टाइम खां वठी हिन टाइम ताईं जेको रोज़ो आहे तव्हां सहरी तव्हांजी ख़तम थी वञे त उहो टाइम मुयन आहे उन टाइम खां चाहे हिकिड़ो मिंट या 2 मिंट वञनि पोइ बि इंसान जे ज़हन में हिकिड़ो डाउट पैदा थींदो त आया टाइम त जेको आहे ही हुयो बिल्कुलु के चवंदा आहिनि आज़ान अची विया बसि के चवंदा आहिनि आज़ान अञा ख़तम थी अञा हले थी ॿ टे करे खाई वठो हाँ अज़ान जे विच में असां पाणी पीऊं पाणी पी वठूं उन खां पोइ अज़ान ख़तम थिए त मतिलबु उन हवाले सां न हक़ीक़त में अगरि ॾिठो वञे त इहा ईमान जी कमज़ोरी आहे अच्छा ईमान जी कमज़ोरी आहे टाइम मुक़ररु आहे टाइम जो हिकिड़ो मुक़ररु आहे असां त ख़ैर चवंदासीं त रोज़ो अञा घटि हुजे अञा थोरे टाइम जो रोज़ो हुजे लेकिन ख़ुदा जे मुतालिक़ तरफ़ खां जेको हिकिड़ो मतिलबु टाइम जो वक़्तु मुयन थियल आहे उन मुयन जे मुताबिक़ जो जेको वक़्तु आहे वक़्तु जेको मुयन अच्छा वरी ॿी ॻाल्हि बि हिन में एड कंदा हलूं हिकु त दोस्त ईअं कंदा आहिनि त आज़ान पूरी थिए त पोइ असां खाइण पीअण बंदि कयूं के वरी अहिड़ा बि आहिनि जेकी चवंदा आहिनि अञा पाड़े जी आज़ान फलाणी अचे थी अञा आवाज़ ॿुधण में अचे थो अञा तव्हां खाई सघो था ॿियो आवाज़ अचे थो अञा इहो बि थींदो आहे जी बिल्कुलु इहो न करणु खपे तव्हां बिल्कुलु सही था चओ दरअसल जेके इहे शयूं या इहे मतिलबु ॻाल्हियूं ज़हननि ते अचनि थियूं जिन दोस्तनि जिन भाइरनि जे ज़हन ते अचनि थियूं दरअसल ॾिठो वञे त अञा उहे इस्लाम मां मुकमिल तौर ते वाक़िफ़ ई न आहिनि थिया अच्छा अच्छा अगरि उहे उन शइ मां हिकिड़ो मुकमिल तौर ते वाक़िफ़ हुजनि त शायदि अहिड़ी नौबतूं न अची वेंदियूं पोइ हर हिकु इंसानु पंहिंजे टाइम जी कॉल फेल कम कार जे हवाले सां हू शरीर ते पाबंद थी रहंदो जॾहिं हुन में उहा पाबंदी वारी शइ हटी वेंदी आहे त पोइ हू आहिस्ता आहिस्ता हुन में काफ़ी अहिड़ियूं शयूं अची वेंदियूं आहिनि बाज़ औक़ात तव्हां ॾिसो त मेन शइ जेको रोज़ो आहे रोज़ो ख़ुदा जे मुतालिक़ तरफ़ खां ये उहा इबादत आहे जंहिं रोज़े जे हवाले सां परवरदिगार आलमीन फरमाइनि था त सियाम नाली जज़ा रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ऐं मां ई हिन जी जज़ा ॾींदो आहियां माना हीउ हिकु बंदे जो ऐं ख़ुदा जो पंहिंजो हिकु कनेक्शन आहे सही सही ठीकु अल्लाह पाक ॿियूं जेके इबादतूं आहिनि उन्हनि इबादतुनि जो सवाबु जेको आहे कंहिं न कंहिं तवसुस सां ॾिए थो कंहिं न कंहिं वसीले सां ॾिए थो लेकिन माह रमज़ान मुबारक जेको आहे हिन जो अजर अल्लाह ख़ुदा जे मुताल पंहिंजो पाण ॾिए थो अजर सुभान अल्लाह ॾाढी सुहिणी ॻाल्हि तव्हां कई आहे ऐं असां सां गॾु ज़ुबैर मेहदी साहिबु आहे मदनी साहब ज़ुबैर साहब जिस तरह से अल्लामा साहब ने फरमाया वैसे तो अल्लाह और रोज़ेदार का एक बड़ा ही अच्छा कनेक्शन है लेकिन जन्नत में रोज़ेदार के लिए अलग सा दरवाज़ा बनाया गया जिसमें सिर्फ रोज़ेदार जाएगा क्या खुसूसियत बयान करेंगे इसकी जी हाँ बिल्कुल रोज़ेदार के हवाले से जहाँ दीगर हदीस पाक के अंदर हमें फ़जीलतें मिलती हैं वहाँ एक स्पेशलिटी ये भी बयान की गई है रोज़ेदार के हवाले से कि जन्नत के अंदर एक ख़ास दरवाज़ा बनाया गया है एक ऐसा गेट बनाया गया है जिसमें से फ़कत रोज़ेदार ही दाखिल होंगे तो जहाँ पे रोज़े के हवाले से दीगर कुरान पाक के अंदर फ़जीलतें बयान की गई हैं अहादीस तय्यबा में फ़जीलतें बयान की गई हैं वहाँ एक रोज़े की अहमियत हमें इस बात से भी पता चलती है कि एक ख़ास दरवाज़ा रोज़ेदारों के लिए मुख्तस किया गया है। हमें ये बताइएगा कि रोज़ों में हमारे रमज़ान में स्पेशली हमारे घर में क्या चेंजेस होनी चाहिए पॉजिटिव कौन सी चेंजेस होनी चाहिए बहुत अच्छा सवाल है ये आजकल देखा ही जाता है कि रमज़ानुल मुबारक जब तशरीफ़ लाता था जब हमारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के एरा मुबारका में तो ख़ुद हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अपने जो मुख्तलिफ़ रोज़मर्रा के जो अहवाल थे उसके अंदर चेंजिंग लेकर आ जाया करते थे
तो हमारे अंदर भी कुछ इस तरीके से होना चाहिए, लेकिन अनफॉर्चुनेटली हमें इस तरीके से नज़र नहीं आता। सही। मतलब जिस तरह हम पहले अपनी ज़िंदगी गुजार रहे होते हैं, उसी तरीके से हम रमज़ान के अंदर भी अपने शब व रोज़ को गुजार रहे होते हैं। सही। तो होना जो ये चाहिए, हमारे उलमाए कराम ने इसका एक बहुत अच्छा शेड्यूल बनाया है। पहली बात तो ये कि हर आकिल व बालिग के ऊपर जिस तरीके से रोज़े फ़र्ज़ किए गए, इसी तरीके से नमाज भी फ़र्ज़ है। तो पहला काम तो रमज़ान मुबारक के अंदर इस बात का एहतमाम करना चाहिए कि पाँचों वक्त नमाज का एहतमाम इंसान करे। दूसरा ये कि हदीस पाक की रोशनी में रमज़ान मुबारक को 3 हिस्सों में तकसीम किया गया है। सही। जैसा कि बिल्कुल कॉमन सी बात है, पहले अशरे को रहमत करार दिया गया, दूसरे अशरे को मग़फ़िरत और तीसरे अशरे को जहन्नम से आज़ादी का अशरा करार दिया गया। तो हर शख्स को चाहिए कि ये जो डिस्ट्रीब्यूशन की गई है, ये जो तकसीम कारी की गई है, पहले अशरे के अंदर इसकी दुआ पढ़ता रहे उठते बैठते, जो कि रब्बिग़फ़िरली वरहम व अंत खैरुर राहिमीन, और दूसरे अशरे के अंदर इस्तिग़फ़ार की दुआ करे, अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि, और अगर किसी को ये नहीं आती तो फ़कत अस्तग़फ़िरुल्लाह का विर्द करता रहे। और जब तीसरा अशरा दाखिल हो तो उस तीसरे अशरे के अंदर अल्लाहुम्मा अजिरनी मिनन नार की कसरत करे, तो इंशाअल्लाह इसकी बरकतें और फजीलतें हासिल होती रहेंगी। और फिर इसके साथ साथ मैं यहाँ पर एक बात बहुत अहम ऐड करना चाहूँगा, वो ये कि रमज़ानुल मुबारक के अंदर जहाँ हम सहरी के एहतमाम के लिए उठते हैं, वहाँ पे हमें ये चाहिए कि हम 10 मिनट थोड़ा कबल उठ जाएं। अच्छा। 10 मिनट पहले उठकर, और जब हम वॉश बेसन के ऊपर अपना फेस वगैरह वॉश कर रहे होते हैं, तो उसी वक्त हम वज़ू कर लें, और वज़ू के साथ साथ हम तहज्जुद की नमाज भी अदा कर लें। तो एक अच्छी अपॉर्चुनिटी हमारे पास हासिल होती है कि हम रमज़ान के पूरे महीने में ईज़िली तहज्जुद की नमाज भी अदा कर सकते हैं। सही। और फिर इसके साथ साथ तरावी का भी एहतमाम करना चाहिए। तो जब ये सारी चीज़ें हमारी ज़िंदगी के अंदर होंगी, रमज़ानुल मुबारक की जो असल जो फजीलतें और जो अल्लाह तबारक व तआला ने कुरान पाक के अंदर रमज़ान के हवाले से, रोज़ों के हवाले से वादा किया है कि तुम मुत्तकी बन जाओगे। आज हम रोज़े तो रखते हैं, लेकिन हमारे अंदर चेंजिंग नहीं आ रही होती। उसकी बुनियादी वजह यही है कि हम रोज़े को उस तरीके से नहीं गुजारते जिस तरीके से गुजारना चाहिए। तो ये कुछ बातें हैं, इन पर इंशाअल्लाह अगर हर बंदा अमल करे तो अपने रोज़े के अंदर वो खुद एक चेंजिंग महसूस करेगा। सही सही सही। ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई अथऊं। ॻाल्हि सां नाते रसूल जी तरफ़ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हुज़ूर जो शान अक़दस बयान करण जे लाइ बिल्कुलु हाणे दोस्त खे गुज़ारिश कयूं था त गुज़ारिश पढ़े। कंदसि मोहम्मद अली अंसारी साहब खे तव्हां नात असांखे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। किए करया के डावन्या घोड़ा गुना थे व्याघणा, किए करया के डावन्या घोड़ा गुना थे व्याघणा, बद अमल जे बार खा अल्लाह कद कुरेशी की खणा, की करया के नावन्या घोड़ा गुना थी व्याघणा, को अदा कास दिवनी अल्लाह मन मोहब मदनी खेचवे, को अदा कास दिवनी अल्लाह मन मोहब मदनी खेचवे, जल्द रस जानी अची भेराग में पई भुणा, किए करया के डावन्या घोड़ा गुना थी व्याघणा, साईं ज़ैफ़ ज़ैन
नल खे ज़रो अल्लाह नाहे आसरो तो मदनी सिवा साईं ज़ईफ़ नल खे ज़रो अल्लाह नाहे आसरो तो मदनी सिवा मोएब मिल मूखे सिगो रेवर बेखे कीअं बणा कीअं करिया के वञा घोड़ा गुनाह थी विया घणा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह ताला असां सभिनी जा जेके आहिनि उहे गुनाह माफ़ करे, सगीरा कबीरा सभई गुनाह माफ़ फरमाए। सो हिते नंढो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं, पर मोटी ईंदासीं त वरी कचहरी कंटिन्यू रखंदासीं। किना न वञो, असां सां गॾु रहिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी वलीकार चऊं त तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में ऐं परेशान न थींदा कयो। ॾुख जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी में आहिनि त इनखे बि सुठो समण महसूसु कयो, छो त जेकॾहिं ॾुख न आहिनि त पोइ पंहिंजो अलाह सां कनेक्शन कीअं थींदो, अलाह सां राब्तो कीअं थींदो, दुआ जे लाइ पाण हथ कीअं खणंदासीं। बिल्कुलु, जेके रुठल आहिनि असां उन्हनि खे जल्दी खां बचाए वठो, छो जो जेकॾहिं असांखां केरु रुठल आहे या असांखां केरु रुसी वियो आहे त असांजी दिलि बि परेशान हूंदी आहे, साम्हूं वारे जी दिलि बि परेशान हूंदी आहे। त पहल तव्हां ई करे वठो, रिश्तनि में अना खे छॾियो ऐं जेको नखरो हूंदो आहे उन सभिनी शयुनि खे छॾियो। जेकॾहिं तव्हां सचाई सां सची नियत सां हलंदा त तव्हांजा रिश्ता बि क़ाइमु रहंदा। ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां। अना जी त रहंदो रुगो रब, बाक़ी कुल फना, अजाई अना आहे हिन इंसान खे। बिल्कुलु। सो इहा ॻाल्हि जेकॾहिं तव्हां ज़हन में रखंदो तव्हांजी ज़िंदगी ॾाढी सुठी गुज़रंदी, तव्हांजी ज़िंदगी ॾाढी भली गुज़रंदी। सो असां गॾु आलिम दीन बि आहिनि, स्कॉलर बि आहिनि, उन्हनि सां कचहरी कंदा आहियूं। पाण कान का ॼाण ताईं तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं त जीअं तव्हांखे कंहिं मामले जी जेकॾहिं का मुझारो आहे, को ज़हन में को सुवाल आहे त कोशिशि कंदा आहियूं असां बि उहे ई सुवाल कयूं जेके तव्हांजे ज़हन में आहिनि। ऐं तव्हां बि असां सां कॉन्टेक्ट करे सघो था, असांखां पुछी सघो था, उन खां पोइ तव्हांजा जेके सुवाल आहिनि उहे जेके असां वटि अलामा अचनि था उन्हनि खां पुछी सघूं था। सही सही सही। अलाह साईं वटि साईं सभ खां वधीक बुलंद मक़ाम वारो कहिड़ो माण्हू हूंदो भला? जी सभ खां पहिरियां त परवरदिगार आलमीन जी दरबार में परवरदिगार आलमीन मुतकब्बिर इंसान खे बर्दाश्त न कयो आहे। अच्छा, वॾाई खोर खे, वॾाई खोर, जीअं हिकु अना रखंदड़ इंसान हुजे। तकब्बुर जेका आहे इहो ई तकब्बुर हुयो जंहिं शैतान खे कटरायो। ठीक है, सिर्फ़ु छा आहे त हुन में हिकिड़ो तकब्बुर मौजूदु हुयो। इंसान हिन रोए ज़मीन ते जॾहिं आयो आहे त उन खां बाद में इंसान में तकब्बुर, इंसान में वॾाई इहा इंसान खे सुहे न थी। इंसान अलाह पाक जी दरबार में हिकिड़ो आजिज़, इनकिसार, निवड़त ऐं दरअसल ही जेका इबादत असां कयूं पिया, चाहे इबादतनि में नमाज़ हुजे, रोज़ो हुजे, हज हुजे, ज़कात हुजे, जेके बि मतिलबु इबादात आहिनि उन्हनि में इबादतुनि में अगर इंसान जेका भी इबादत करे उन इबादत खां पहिरियां आजिज़ी इनकिसारी इहो हिन जो शर्त आहे। जेसीं ताईं आजिज़ी तव्हां वटि न आहे तेसीं ताईं इहा नमाज़ क़बूल ना है, आजिज़ी ना है, इहो रोज़ो क़बूल ना है। यानी आजिज़ इंसान अल्लाह पाक जी दरबार में वधीक हिकु सुखरू थींदो आहे। आजिज़ी त अल्लाह खे वणे थी, पर पाण वटि मुआशरे में माण्हू उहो क़बूल न आहे जेको वॾाई थो करे। जी हा, कंहिं वटि बि जेकॾहिं त ऑफिस में ॾिसूं, पाण पंहिंजे कम किरत में जेकॾहिं ॾिसूं त जेकॾहिं पाण सुठो नथा कंहिं सां हलूं त पोइ ज़ाहिर आहे त असां पंहिंजे बॉस खे न वणंदासीं, असां पंहिंजे दोस्त खे न वणंदासीं। जेकॾहिं ॿाहुनि वारी वाट आहे, प्यार आहे, मोहबत आहे त हर को चवंदो आहे माण्हू भलो आहे। असांखे बि उहो बॉस न वणंदो जेको असांखे एटीट्यूड ॾेखारींदो। उन खां अलावा ॾिसो त हीउ माह रमज़ान मुबारक जेको आहे ही अल्लाह पाक जे तरफ़ खां पंहिंजे बंदनि जे लाइ, पंहिंजे प्यारनि ॿारनि जे लाइ हिकिड़ो मख़सूस पैकेज आहे। तव्हां अॼुकल्ह ॾिसो था त अॼुकल्ह जेके असांजा दोस्त अहबाब जेके मतिलबु सोशल मीडिया ते आहिनि या हलाइनि था पिया, नेट हलाइनि था पिया, उहे चाहींदा आहिनि त असांजो अहिड़ो पैकेज हुजे जंहिंमें असांजो बिल पैसा बि असांजा थोरा अचनि, चार्जिस बिल्कुलु थोरी हुजे, उन खां बाद में असां वटि तमामु जेके बि हुजनि MBs हुजनि, व्हाट्सअप हुजे, हे हो, मतिलबु अल्लाह पाक जी तरफ़ खां हीउ जेको महीनो आहे हीउ मख़सूस गुनाहगारनि जे लाइ हिकिड़ो पैकेज आहे। यानी हिन महीने में सवाब वधीक थो मिले, सवाब वधीक थो मिले, एतिरे ताईं सवाब वधीक आहे। अगरि
त आम ॾींहंनि में क़ुर मजीद जी तव्हां हिकिड़ी आयत जे तिलावत जो शरफ़ तव्हां हासिल कयो त तव्हांखे हिकु आयत जो ई सवाबु मिलंदो। लेकिन ही माह रमज़ान मुबारक जीअं ई माह रमज़ान मुबारक अची वियो आहे उन खां बाद में तव्हां हिकिड़े आयत तिलावत कंदो तव्हांखे पूरे ख़तम क़ुर जो सवाबु मिलंदो। हाणे तव्हां ॾिसो मतिलबु 6666 आयतुनि जो मतिलबु हिकिड़ो सवाबु वधी आम ॾींहंनि में हिकु आयत जो वो सवाबु माह रमज़ान मुबारक में उन ई हिकु आयत जो सवाबु जेको आहे 6666 आयतुनि जो सवाबु आहे। यानी ही जेको महीनो आहे ही मख़सूस तव्हां ॾिसो ख़ुतबा शोबानीअ खे तव्हां ॾिसो ख़ुतबा शोबानीअ में सरवर काइनात रहमतुल्लाह आलमीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जेको ख़ुतबा शोबानीअ में त तव्हां वटि माह रमज़ान हिकु बाबरकत महीनो अची रहियो आहे। लिहाज़ा इन महीने में पूरो इस्तफ़ादो हासिल कयो। उनमें पाड़े वारनि जा हक़ आहिनि, दीगर जेके हुकूक आहिनि, जेके दीगर इबादत आहिनि उन्हनि इबादतुनि ते फोकस तव्हां कयो। उन्हनि शयुनि खे तव्हां ॾिसो जीअं ॾिसो क़ुर मजीद में हिकु आयत आहे वमा ख़लक़्तु जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, मां इंसाननि ऐं जिन्हनि खे अगरि पैदा कयो आहे त सिर्फ़ु इबादत लाइ पैदा कयो आहे, माना कंहिं ॿी ग़रज़ सां पैदा न कयो आहे। ॾिसो जॾहिं इंसान अलाह पाक जी तरफ़ खां हिन रोए ज़मीन ते इबादत लाइ अचे थो ऐं उहो इंसान हिन इबादत खां मुस्तफ़ीद न थिए फ़ाइदो हासिल न करे त उन इंसान जे ख़ल्क़े ते को मक़सदु न आहे। तव्हां असांजे मथां लाइट आहे, अगरि तव्हां असांजो मक़सदु इहो त हिन लाइट मां तव्हां असां वटि रोशनी मिले, रोशनी हासिल कयो, पर अगरि इहा रोशनी असांखे नथी मिली सघे त पोइ तव्हां असां हिन सेवर खे डस्टबिन में फिटी कंदासीं या वापसि दुकान ते ॾींदासीं। लेकिन जॾहिं इंसान जी तख़लीक़ जो मक़सदु इबादत आहे त उन खां बाद में इंसान काफ़ी अहिड़ा गुनाह करे थो वञे जंहिंमें इंसान खे को होश न आहे, इंसान खे ख़बर नथी पए त मूं ज़बान सां कहिड़ी शयूं जेका थो ॻाल्हायो, मां कहिड़ी शइ ॿुधी या उहा मां कहिड़ी जॻह ते कहिड़ी शइ। हिकिड़ो नंढिड़ो वाक़ियो आहे जेका तव्हांजी ख़िदमत में कंदा आहियूं त हिकिड़ो शख़्स हुयो जेको रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियो ऐं उन चयो या रसूल ख़ुदा मुंहिंजूं 2 न्याणियूं आहिनि, उन न्याणियुनि बि रोज़ो रखियो आहे, सेरी कई ऐं आउं बि जेको आहे रोज़ादार आहियां, लिहाज़ा मूंखे कुझु अफ़तारी लाइ ॾियो त मां वञा ऐं पंहिंजी न्याणियुनि सां गॾु सेरी कयां, अफ़तारी कयां। उन खां बाद में उहो रसूल ख़ुदा जिन उनखे ॾिसी ऐं फरमाइनि था त तुंहिंजो रोज़ो आहे, तुंहिंजो रोज़ो बरक़रार आहे, लेकिन जेके तुंहिंजे घर में न्याणियूं आहिनि 2 उन्हनि जो रोज़ो बरक़रार न आहे। ही हैरान परेशान थी वियो। हैरान परेशान थियण खां बाद में ही आयो जेको आयो पंहिंजे घर में पंहिंजे जेको आहे हुते पंहिंजी न्याणियुनि जा ॾो की या रसूल ख़ुदा जिन फरमाइनि था त तव्हांखे रोज़ो न आहे, आया तव्हां रोज़ो रखियो हुयो, तव्हां सेरी त कई, त उन न्याणियुनि हैरानी ऐं परेशानी में चयो त बाबा सुबुह त असां तव्हां सां गॾु सेरी कई हुईसीं, असां रोज़े ते आया आहियूं। उन खां बाद में अञा उन्हनि जे ज़बान तां इहे अल्फाज़ ख़तम ई न थिया त उन्हनि जे न्याणियुनि जे वात मां गोश्त जा टुकड़ा किरिया। उन खां बाद में हू वधीक हिकु परेशानी आलम में उहे गोश्त जा टुकड़ा खणी करे सरवर काइनात जी ख़िदमत में हाज़िर थिया। उन खां बाद पुछी या रसूल ख़ुदा पहिरियां त तव्हां इरशाद फरमायो त तुंहिंजे न्याणियुनि खे रोज़ो न आहे। मां जॾहिं पंहिंजे न्याणियुनि खां इहो सवाल कयो, उन्हनि इक़रार कयो त असांखे रोज़ो आहे, उन्हनि चई बसि कई त हुनजे वात मां जेका गोश्त जा टुकड़ा किरिया आहिनि, या रसूल ख़ुदा मां त पंहिंजो परेशान थी वियो आहियां। त रसूल ख़ुदा जिन फरमाइनि था त हैरान परेशान न थी, छा तो क़ुर मजीद जी सूरत माइदा नाहे पढ़ी त सूरत माइदा में आहे त जेको बि इंसान ग़ीबत ऐं गिला करे थो पंहिंजे मुर्दा भाउ जो गोश्त खाए थो। यानी रोज़े जी हालत में तुंहिंजे न्याणियुनि ग़ीबत ऐं गिला कई आहे, उहो रोज़ो बि हुनजो बरक़रार न रहियो ऐं गुनाह बि मथां सरज़द थी वियो। लिहाज़ा तव्हां असां या उम्मत मुस्लिमान जेके बि असांजा भाइर आहिनि, जेके असांजी भेनरूं आहिनि, रोज़ा रखनि थी पयूं त उन्हनि जे लाइ इहा शइ ज़रूरी आहे त तमामु आज़ाद जो रोज़ो हुजणु खपे। इहे न आहे त असां रोज़ो त रखूं, असां सुबुह जी आज़ान खणी शाम ते असां खाधो पीतो छॾे ॾियूं, उन खां बाद में हथु पंहिंजे मर्ज़ी सां किथां ज़ुल्म करे ॾियूं, ज़बान सां कंहिं बदकलामी कयूं, का ग़ीबत गुला ॿुधूं, को अहिड़ो मतिलबु हथा के हिकु वार जो बि रोज़ो हुजणु खपे। अल्लाह पाक खे इन अजाई बुख ऐं उन जी ज़रूरत नाहे। अगर इंसान चाहे तो इंसान मुत्तक़ी परहेज़गार थे, उन जगह ते मुत्तक़ी परहेज़गार जी जरूरत है। माने रोज़ो जेको है वो 5 सेंसेस जो हुजण खपे। जी जी बिल्कुल बिल्कुल ज़बरदस्त। जैसे अल्लामा साहब फरमा रहे थे कि हमें रमज़ान में जो है वो हम कुरान पढ़ते हैं या ऐसी कोई आयत पढ़ते हैं तो उनके जो सवाब है वो ज़्यादा मिलते हैं, तो कसरत से हमें क्या पढ़ना चाहिए रमज़ान में स्पेशली? चूँकि रमज़ान को कुरान का भी महीना कहा गया है, बिल्कुल, इसमें अल्लाह तबारक व तआला ने कुरान पाक की जो तकमील का जो सिलसिला था वो मुकम्मल फरमाया, और फिर इसी तरीके से कुरान पाक के अंदर रमज़ान के हवाले से कसरत फ़ज़ाइल बयान की गए हैं। तो बेहतर तो यही वजीफ़ा है कि हमें इस माह मुबारक के अंदर कुरान पाक की ज़्यादा से ज़्यादा तिलावत करनी चाहिए। लेकिन यहाँ पर एक बात ये मैं अर्ज़ करना चाहूँगा कि कुरान पाक की तिलावत के हवाले से देखा जाता है कि हमारे मुआशरे में लोगों के अंदर एक कंपटीशन भी बनता है। मतलब जो हमारी जो जनरेशन होती है वो ये चाहती है कि मैं 3 कुरान पाक पढ़ूँ, 4 कुरान पाक पढ़ूँ, 5 कुरान पाक। फिर इसी तरीके से जब एतिकाफ़ में बैठने का सिलसिला होता है तो वहाँ पर कुछ लोगों की ये सोच होती है कि हम ज़्यादा से ज़्यादा कुरान पाक पढ़ें। ये एक अच्छी सोच है,
लेकिन इस सोच के अंदर जो अमल कार होता है वो सही नहीं है। अच्छा। क्योंकि जो कुरान पाक पढ़ने वाले होते हैं वो इस तरीके से कुरान पाक पढ़ रहे होते हैं कि जो कुरान पाक पढ़ने का हक़ नहीं है। अच्छा। कुरान पाक पढ़ने का हक़ ये है कि हर लफ्ज़ को हर सही तरीके से उसके जो मखारिज हैं उस तरीके से अदा किया जाए। फिर उसके बाद जो अल्लाह तबारक व तआला ने और नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जो वादे फरमाए हैं कुरान पाक की पढ़ने के फजीलत के हवाले से वो हमें हासिल होंगे। अच्छा। अगर कोई शख्स सिर्फ इसी धुन के अंदर 3 कुरान पाक पढ़ने या 4 कुरान पाक पढ़ने और वो Competition एक हो जल्दी जाए, जल्दी पढ़ने सही, लग जाए, बिल्कुल, और वो जल्दी जल्दी पढ़ने लग जाए तो इस तरीके से शायद हो सकता है उसे वो सवाब ना मिले जो अल्लाह तबारक व तआला और उसे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बयान फरमाया है। हाँ बिल्कुल तो सही बोल हमें रहे हैं, चाहिए बिल्कुल। कि जैसे कि मैंने बयान किया था कि कुरान पाक पढ़ना चाहिए और कुरान पाक पढ़ने का तरीका ये होना चाहिए कि रमज़ान के अंदर फ़जर के बाद आप 5 से 10 मिनट तक पढ़ लें, फिर उसके बाद ज़ोहर के बाद आप 5 से 10 मिनट पढ़ें, असर के बाद 5 से 10 मिनट पढ़ें, फिर इसी तरीके से मगरिब के बाद 5 से 10 मिनट पढ़ें। तो इंशाल्लाह ये अच्छे तरीके से और नॉर्मल अंदाज में और आसान तरीके से ये इंशाल्लाह पूरे महीने में कुरान पाक हमारा ख़त्म हो जाएगा। सही। इबादत वो करनी चाहिए जी, बस एक बात, इबादत वो करनी चाहिए कि जो इस्तेकामत वाली हो, बेशक वो थोड़ी सी इबादत हो। ऐसा ना हो कि हम 3 कुरान पाक रमज़ान में ख़त्म कर लें फिर उसके बाद पूरा साल हमारा कुरान ख़त्म होने का। बिल्कुल भाई की बात को आगे मुझे एक आयत याद आ गई जिसे कहा गया कि कुरान मजीद ज़्यादा पढ़ते सवाब नहीं आता। कुरान मजीद की एक आयत है रुब्बत अल कुरान व कुरान यलअनु। कुछ ऐसे अशखास हैं जो कुरान तो पढ़ते हैं लेकिन कुरान उन्हीं पे लानत भेजता है। अच्छा। रुब्बत अल कुरान व कुरान यलअनु। कुछ ऐसे अशखास हैं ध्यान से पढ़ो जी। जी हां, कुरान तो पढ़ना लेकिन कुरान उन्हीं मथा लानत भेजे तो मतलब आराम सा ठहरी कुरान कचहरी क्यों था इजाजत सान आते रसूल जी तरफ बिस्मिल्लाह जी आऊं हाफिज सफदार हुसैन के गुजारिश कंदस त तहां नात था हुसैन जी जाकिर हुसैन साहब गुजारिश जाकिर हुसैन साहब के आऊं गुजारिश कंदस सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बस आस अथम है कसीने में रब पाक गुराए मदीने में। बस आस अथम है कसीने में रब पाक गुराए मदीने में। एक बेरोतिए शलम हो जो सफ़र रमज़ान जे पाक महीने में। बस आस अथम है कसीने में रब पाक गुराए मदीने में। डाढो सिक में सजण जे सिक्यो आया दुखियो हितड़े मारयो आया। डाढो सिक में सजण जे सिक्यो आया दुखियो हितड़े मारयो आया। रब पाक करे हाणे इथिया मां संभरी सवारी सफ़ीने में। बस आस अथम है कसीने में रब पाक गुराए मदीने में। साईं जो गुलाम सदाया मां को मुरसल जहेड़ो न भाया मां। साईं जो गुलाम सदाया मां को मुरसल जहेड़ो न भाया मां। सातुर अंबर खावद आ खुशबू जा सजण जी पसीने में। बस आस अथम है कसीने में रब पाक घुराए मदीने में। हाणे हिता मान निकरी वञा पखिन वांगे मां उॾिरी वञा।
हाणे हितां मां निकिरी वञा पखियुनि वांगे मां उॾिरी वञा रब पाक करे हाज़िर मथियां महबूब जे शहर मदीने में बस आस अथम हिक सीने में रब पाक घुराए मदीने में मां भी त कॾहिं रे फनली में मण महबूबन साण मिली मां भी त कॾहिं रे फनली में मण महबूबन साण मिली ज़ाकिर अहवाल ॿुधाईंदुस जे आहिनि मुंहुं जे सीने में बस आस अथम हिक सीने में रब पाक घुराए मदीने में बस आस अथम हिक सीने में रब पाक घुराए मदीने में सुभान अल्लाह असां सभिनी खे इहा शहादत बिल्कुलु नसीब थींदी इंशाअल्लाह मौला मदीनो ॾेखारींदो पोइ मारींदो इंशाअल्लाह ईअं थींदो सो हाणे वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे वलीकार चऊं था तव्हांजी वॾी महिरबानी आहे तव्हां क़ीमती वक़्तु कढंदा आहियो असां जूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो प्रोग्राम ॾिसंदा आहियो इफ़्तार में थोरो वक़्तु बचियो आहे असीं बि इफ़्तार कंदासीं ऐं इफ़्तार जो दस्तरख़्वान सजंदो आहे हिन स्टूडियो में करशी जामे श्री वारनि जे तरफ़ां सो करशी जामे श्री ते असांजो 100% यकीन आहे असांखे भरवसो आहे करशी जामे श्री इन सबब जे करे नेशनली ऐं इंटरनेशनली खोड़ सारा सर्टिफिकेट खोड़ सारा अवार्ड माणे चुको आहे ऐं करशी जामे श्री जेका बॉटल तव्हांजे घर में आहे या तव्हां यूज़ कयो था पीओ था शरबत तव्हांखे इन बारे में ॼाण हुजणु घुरिजे त इहो खोड़ सारनि टेस्ट जे मरहलनि मां गुज़री करे तव्हां ताईं पहुचे थो करशी जामे श्री जी बॉटल 265 क्वालिटी हुनजी टेस्ट थींदी आहे 265 भेरा उनखां पोइ तव्हांजे हथनि ताईं पहुचे थी ऐं जेका शुगर फ्री जेका बॉटल आहे उहा 276 भेरा टेस्ट कई वेंदी आहे ऐं क्वालिटी टेस्टिंग खां पोइ तव्हांजे हथनि ताईं पहुचंदी आहे इन लाइ असां चवंदा आहियूं त असांखे भरोसो आहे करशी जामे श्री ते छो त करशी जामे श्री आउं पिर ऐं असीं सभु पीअंदा आहियूं बिल्कुलु बिल्कुलु छा तव्हां सही चई रहिया आहियो इन जो फ्लेवर्स बि अची विया इलायची जेके असां सिंधी में फोटो चवंदा आहियूं ऐं उन में ख़ुशबू बि हूंदी आहे उन खां अलावा जेके इन में ख़ुशबू लाइ चई सघां थी हर्ब्स जेके पियल आहिनि उन्हनि जो बि ॿुधाईंदी हलां त संदल आहे गुलाब आहे ऐं उशना आहे खसखस आहे जंहिंसां हिन में ख़ुशबू ईंदी आहे ऐं उन खां अलावा हिन में हिकिड़ी कूलिंग जेका आहे उहा क्वालिटी आहे स्पेशली जेकॾहिं रोज़ा गर्मियुनि जा आहिनि रमज़ान जेकॾहिं गर्मियुनि में आयो आहे जी हींअर आहे रमज़ान गर्मियुनि में आहे उनमें जेकॾहिं असां इलायची फ्लेवर या जेको असांजो रेड फ्लेवर आहे करशी जामे श्री जो उहो असां इस्तेमालु कंदासीं इफ़्तारी हुजे या सहरी हुजे त असांजो दिलि जेको आहे न बहार बहार थी वेंदो आहे सही हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿी कम जी ॿुधायां त हिन में पाणी जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल आहे ऐं दिलि ते तोड़ न कंदो आहे मूंझ न ॾींदो आहे हिकिड़ो गिलास 2 गिलास 3 गिलास पी सघो था मतिलबु के अहिड़ा शरबत हूंदा आहिनि जेकी पीअण खां पोइ पाण ईअं चवंदा आहियूं त अलाए छा थी वियो आहे पर हाणे हीउ पीअण खां पोइ चढ़ी बि रहंदो आहे हाणे ऐं हीउ बिल्कुलु बि लाइट आहे ऐं उन खां अलावा ठही बि इलाही जल्दी वेंदो आहे सही इन खां सवाइ असांजे प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में ॾियो साथ निभायो ब्रिज पावर बैटरीज़ वारनि ऐं लज़्ज़त ने थामा सेहत का हाथ मलका मसाला उन्हनि जी वॾी महिरबानी एनएक्स वारनि जी वॾी महिरबानी जंहिंजो चवणु आहे त हर घर की ज़रूरत एनएक्स ऐं अखुअत वारनि जा बि वॾा वड़ जिन चयो आहे त किसी आस को टूटने ना दें ऐं GFS बिल्डर्स डेवलपर्स जी वॾी महिरबानी फॉर्मी परफ्यूम बॉडी स्प्रे वारनि जा लख थोरा उन्हनि असां साथ निभायो अल ख़ुवत फाउंडेशन अल ख़िदमत फाउंडेशन वारनि जी वॾी महिरबानी जिन चयो आहे त कोई ताबीर अधूरी ना रहे अल ख़िदमत फाउंडेशन शारजा कुकिंग आयल जिन जो चवणु आहे त दिलि चाहे और क्या शारजा टेंग वारा चवनि था त बनाएं बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं शौकत खानम वारनि जो स्लोगन आहे त उनकी सिर्फ़ एक ही दुआ है जीता रहे मेरा भाई शौकत खानम वारनि जी वॾी महिरबानी ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट वारनि असां सां ताउन कयो आहे ऐं 7 हर्बल नेचुरल स्किन केयर वारनि जी वॾी महिरबानी ऐं समर रस जेको ठाहे थो
35 गिलास हिकु बॉटल मां समर रस जो शरबत बि ॾाढो ज़बरदस्त आहे, ज़रूरु पीजो। इन खां सवाइ आराम का है नाम, डायमंड सुप्रीम फोम, नंबर 1 क्वालिटी फोम, उन्हनि जी वॾी महिरबानी, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, उन्हनि जा लख थोरा, SIUT जी वॾी महिरबानी जिन ताउन फरमायो आहे, ऐं SIUT वारनि जो स्लोगन आहे क्योंकि SIUT अपना है। इन खां सवाइ फातिमा फर्टिलाइज़र, सरसब्ज़ FF, ज़मीन की जान, फसल की शान, सो इन्हनि ताउन फरमायो। इन खां सवाइ बि आहे बिल्कुल कृषि जामेश्री सब पीते हैं। वाह। सबरोज़ो द चिकन स्पेशलिस्ट, तलो जो स्लोगन है अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। वाह। रूह अफ़ज़ा जिंदगी मुबारक, नेस्ले एवरीडे, तुम में है कुछ खास, पाकोला फ्लेवर्स वेरी हेल्दी वेरी यमी, वाह। पाकोला फ्लेवर्स वेरी हेल्दी एंड वेरी यमी। वाह, वाह। सूफी दस्तरख्वां सूफी इत्तमाद के लिए, नेस्ले मिल्क पैक क्रीम हर दिन खुशी से, क्वीज सिर्फ क्वीज ही पिलाया करो। वाह। वाइटल टी वाइटल पियो जिंदगी जियो, मरहबा हर लम्हा हर मरहबा, गुलबहार फलों और जड़ी बूटियों के अर्कियात से तैयार करदा, मरहबा। वाह वाह, वॾी महिरबानी इन्हनि जी जिन असां ताउन फरमायो, ऐं वॾी महिरबानी तव्हांजी जिन तव्हां असांखे यको ॾिठो पियो, इहो बि ताउन आहे, इहो बि सहकार आहे। बिल्कुलु। थोरी देरि में जी 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 करशी जो जामेश्री जो, बल्कि करशी वारनि जो ई दस्तरख़्वान सजंदो, उते करशी जामेश्री जो शरबत बि पीअंदासीं, अफ़्तार बि कंदासीं इंशाल्लाह। सो वॾी महिरबानी साईं तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। अल्लामा सैयद नासिर हुसैन नकवी साहब लख थोरा तव्हांजा, ऐं मोहम्मद ज़ुबैर मदनी साहब, आपका बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। ज़ाकिर हुसैन कादरी साहब, हाफिज़ सफदार हुसैन साहब, ऐं महमूद अली अंसारी साहब, ऐं जेकॾहिं हाणे नात जी तरफ़ हलूं, बिल्कुलु आख़िर में तव्हांजी ख़िदमत में नाते रसूल मक़बूल छॾियूं वेंदासीं, हमारे दिल में पंहिंजी जाइ अॾियूं वेंदासीं। सो आख़िर में आसिफ अली अंसारी साहब खे करियां थी, रिक्वेस्ट कयां थी तूं असांखे नात। बिल्कुलु नाते रसूल मक़बूल ॿुधंदासीं, असांखे इजाज़त ॾींदा, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। असां पारां अल्लाह वही अल्लाह ने के पान या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सूह सब तो ते ख़त्म तुई जो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठम तुई जो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठम तुई जो कसम। सूह सब तो ते ख़त्म तुई जो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठम तुई जो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठम तुई जो कसम। हिक झलक तुंहिंजी लखनि जा होश विया, हिक झलक तुंहिंजी लखनि जा होश विया, आलिमन विसरियो इल्म तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम। हुसन तुंहिंजो आहे दर्दन जी दवा, हुसन तुंहिंजो आहे दर्दन जी दवा, ऐं मरीज़न जो मलम तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम। सुणो पीर अॻियां ही भला छा छा चवे, मिठो पीर अॻियां ही भला छा छा चवे, छा लिखी सघंदो कलम तुंहिंजो कसम, कोन
तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम सूंह सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम। अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान